गौदर जे इलाइक़े सरहद बंदर में पाकिस्तान कोस्ट गार्ड्स ॻुझे इतलाह ते ऑपरेशन कंदे हथियारत करे 6 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कोस्ट गार्ड जी तर्जुमान मूजिबि जवाबदार जे कब्ज़े मां 2 बोरियुनि में लिकायल 36 पिस्टल हथिया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार जी निशानदेही ते घरनि जी झड़ती वरिती वई त हिकु मोटरसाइकिल, 2 गाॾियूं ऐं डबल बैरल शॉट गन हथ कई वई। अहम ख़बर असां शेयर कंदासीं। गवादर जे इलाइक़े सरबंदर में पाकिस्तान कोस्ट गार्ड्स ॻुझी इतलाह ते ऑपरेशन कंदे हथियार हथ करे 6 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कोस्ट गार्ड जे तर्जुमान मूजिबि जवाबदार जे कब्ज़े मां 2 बोरियुनि में लिकायल 36 पिस्टल हथ कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार जी निशानदेही ते घरनि जी झड़ती वरिती वई त हिकु मोटरसाइकिल, 2 गाॾियूं ऐं डबल बैरल शॉट गन हथ कई वई। ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। गवादर जे इलाइक़े सरबंदर में पाकिस्तान कोस्ट गार्ड्स ॻुझी इतलाह ते ऑपरेशन कंदे हथियार हथ करे 6 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कोस्ट गार्ड जे तर्जुमान मूजिबि जवाबदार जे कब्ज़े मां 2 बोरियुनि में लिकायल 36 पिस्टल हथ कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार जी निशानदेही ते घरनि जी झड़ती वरिती वई त हिकु मोटरसाइकिल, 2 गाॾियूं ऐं डबल बैरल शॉट गन हथ कई वई। अहम ख़बर असां शेयर करे आहियूं। गवादर जे इलाइक़े सरबंदर में पाकिस्तान कोस्ट गार्ड्स ॻुझी इतलाह ते ऑपरेशन कंदे हथियार हथ करे 6 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कोस्ट गार्ड जी तर्जुमान मूजिबि जवाबदार जे कब्ज़े मां 2 बोरियुनि में लिकायल 36 पिस्टल हथ कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार जी निशानदेही ते घरनि जी झड़ती वरिती वई त हिकु मोटरसाइकिल, 2 गाॾियूं ऐं डबल बैरल शॉट गन हथ कई वई। ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर करे आहियूं। गवादर जे इलाइक़े सरबंदर में पाकिस्तान कोस्ट गार्ड्स ॻुझी इतलाह ते ऑपरेशन कंदे हथियार हथ करे 6 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे।